अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं आहियां अली हसन अब्बासी। अव्हां जेकॾहिं पहिरियों दफ़ो मुंहिंजो चैनल ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। ज़िंदगी महसूस कयो, तरीक़ो नंबर 35। सन्ही सोच ऐं सन्हो ॾींहुं रखो। तव्हांखे उहे ॾींहं यादि हूंदा आहिनि जॾहिं तव्हां जाॻो त सुस्तु हुजो, थकल हुजो, लॻे त ॼणु घणो खाधो हुजेव ऐं कंहिं शइ ॾांहुं छिक न थींदी हुजेव। सभु कुझु छुड़वाग लंघंदो हुजे। पंहिंजे ॾींहं ते गिरफ़्त मज़बूत कयो ऐं उनखे 24 कलाकनि जे हिकु प्रोग्राम में मटायो जेको सन्ही जुड़त जो हुजे ऐं जंहिंजो वज़न घटि हुजे। उहो अव्हां जे रूह खे हल्को कंदो, तव्हांजो कब्ज़ो मज़बूत थींदो ऐं इज़त नफ़्स में इज़ाफ़ो थींदो। पंहिंजी ग़िज़ा खे जेतिरो थी सघे हल्को ऐं ख़ालिस रखो। पंहिंजे जिस्मानी निज़ाम खे ठीकु करण लाइ कुझु कलाकनि खां पोइ गरम पाणीअ में लीमे जो रस मिलाए पियो। सॼे ॾींहं में कुझु वर्ज़िश जे वक़्तु ऐं कुझु आराम करण जे लम्हनि जी मनसूबाबंदी कयो। सुभाणे तव्हां बहितर महसूसु कंदे जाॻंदव, तव्हांजो वजूद रोशन ऐं हल्को हूंदो। तरीक़ो नंबर 36। अंदर जी मौसीक़ी माणियो। जॾहिं तव्हां हयातीअ जे हण वठ में फासो त तरसो। हीअ नंढड़ी तरकीब आज़माए ॾिसो। धरा थियो ऐं पंहिंजूं अखियूं बंदि कयो। हाणे पंहिंजे अंदर जे कंहिं आवाज़ ते ध्यानु ॾियो जेको अव्हांजे दिमाग़ में वॼंदो हुजे। हाणे उन आवाज़ खे पंहिंजे दिमाग़ में क़ाइमु रखो ऐं ॿिया सभु आवाज़ गुम कयो। जॾहिं तव्हां उन आवाज़ खे पंहिंजे शऊर में मौज़ू कंदा त को वक़्तु अहिड़ो बि ईंदो जो उहो अव्हांखे बिल्कुलु बि ॿुधण में न ईंदो। जेतिरी देरि थी सघेव आरामदा महसूसु कयो ऐं उन आवाज़ जो लुत्फ़ माणींदा रहो जंहिंखे अंदर जी मौसीक़ी सॾिबो आहे। तरीक़ो नंबर 37। पंहिंजे टीम जी तारीफ़ कयो। छा तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे टीम में केरु केरु आहे? हिते मां कंहिं मक़ामी फुटबॉल टीम जो ज़िक्र न पियो कयां, बल्कि साथियुनि जे उन जथे जी ॻाल्हि कयां पियो जेके अव्हां सां कमु कंदा आहिनि ऐं ताउन में हूंदा आहिनि। तव्हां केतिरनि ई टीमुनि सां वास्तो रखी सघो था। तव्हांजे कम जी टीम, तव्हांजो ख़ानदान, स्कूल में माइटनि जो ग्रुप, का तफ़रीह क्लब, रांदियुनि जी क्लब, ड्रामा ग्रुप, अलाए केतिरियूं शयूं थी सघनि थियूं। पंहिंजी टीमुनि जी फ़हरिस्त ठाहे वठो। कंहिं बि टीम जो हिसो हुजणु तव्हांजे तालुक़ रखणु ऐं भलाईअ जे अहसास खे उभारे थो। पंहिंजे टीम जी हासिलात में गॾु हुजण जहिड़ो अहसास त किथे बि नथो मिली सघे। पंहिंजी टीम बाबति सोचो ऐं उन जे मेंबरनि जी तारीफ़ कंदा रहो। तरीक़ो नंबर 38। सदाईं जवान रहो। जे असांजी दिलि जवान हुजे त असीं जवानीअ जी आज़ादी ऐं नंढपण जो लुत्फ़ सदाईं माणे सघूं था। कंहिं बि उमिरि ताईं मज़ो माणे सघिजे थो। जवान रहण त हिकिड़ो अंदाज़ आहे, उन सां को बि तालुक़ नाहे त असीं केतिरा कुराड़ा आहियूं। पंहिंजे माज़ीअ जे उन्हनि यादगार लम्हनि सां तालुक़ में रहंदा कयो जेके नंढपण जे हवाले सां हुजनि। उहे कंहिं बि तजुर्बे में मददगार थी सघनि था। मखमल जो छुहा, सुर्के जे कतरे जो ज़ाइको, समुंड जी ख़ुशबू, झूले ते लोड। सदाईं नौजवान रहण लाइ नंढपण जा कुझु तजुर्बा करे ॾिसंदा कयो।